अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आऊं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कलोड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियो साल 2021 ईस्वी। छपराईंदड़ सिंधी साद घर, हैदर चौक, गाड़ी खातो, हैदराबाद, सिंध। किस्त 11, बाब चौथों, कलोड़ा हुक्मरान। सिंध में अरगूननि, तुरखाननि ऐं मुग़लनि खां पोइ मक़ामी कलोड़ा ख़ानदान जी हुकूमत क़ाइमु थी। कलोड़नि जी हुकूमत कीअं वजूद में आई, कहिड़ियुनि हालतुनि में कलोड़ा पावर में आया, संदनि पहिरियों हुक्मरान केरु हो ऐं कहिड़े साल में ताक़त में आयो, अचो त हिननि सवालनि जा जवाब ॻोल्हियूं ऐं पोइ अॻिते वधूं। कलोड़नि जी हुकूमत। कलोड़नि जे हसब नसब, जिदोजहद, क़ुर्बानियुनि ऐं हासिलात ते गुज़िरियल बाब में बहस थी चुको आहे। कलोड़नि जो पहिरियों हुक्मरान केरु हो, उन बाबति जुदा जुदा राया आहिनि। आमतौर मुअरखनि में 11 महमद खे हिन ख़ानदान में पहिरियों हाकिम तस्लीम कयो ऐं उन जे हुकूमत जो आगाज़ 1112 हिजरी 1701 ईस्वी शुमार कयो आहे। लेकिन कुझु मुहक़क़नि हिन राय खे तस्लीम न कयो आहे। अहिड़नि मुहक़क़नि में नसीर महमद खे कलोड़नि में पहिरियों हाकिम शुमार कयो आहे। ह्यूज़, सिंध गज़ेटियर, सिफ़ो 31 साल 1876 ईस्वी। ॾियाराम गिदूमल, कुझु सिंध जो ज़िक्र, अंग्रेज़ी, सिफ़ो 6 साल 1882 ईस्वी। ख़ुदादाद ख़ान, लबे तारीख़ सिंध, फ़ारसी, सिफ़ो 118, सिंधी अदबी बोर्ड 1959 ईस्वी। मियां नसीर खां हिन ख़ानदान जी हुकूमत शुरू कनि था। ग़ुलाम रसूल महर, जंहिं पहिरियों भेरो मुफ़सिल तरह सां कलोड़नि जी तारीख़ ते तहक़ीक़ कई ऐं पिणु रायो ॾिनो त संदसि ज़माने में कलोड़नि जी हुकूमत जो बुनियादु पियो। टें दौर में हिन पंहिंजे इंतिज़ामी सिलसिले खे कंहिं हद ताईं हुकूमत जी सूरत ॾिनी। मियां नसीर महमद जी वफ़ात वक़्तु मियां दीन महमद पीरी मुर्शिदीअ जी मसनद ऐं हुकूमत जे गादीअ ते वेठो। ग़ुलाम रसूल महर, तारीख़ कलोड़ा, जुल्द अवल, सिफ़ो 148, 149 ऐं 163 सिंधी छापो। हिन राय रखंदे बि ग़ुलाम रसूल महर कंहिं हद ताईं ॿुॾचण में ॾिसिजे थो ऐं हुकूमत जे साल जो तयन बि न करे सघियो। ही त पोयनि मुअरखनि जा राया आहिनि। मीर अली शेर काने बि मियां नसीर खे हिन ख़ानदान जो पहिरियों सरकर्दो अॻवान सम्झे थो ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते मियां नसीर पारां कब्ज़े बाबति ॿुधाए थो। मीर अली शेर काने, तफ़तुल कलाम, सिफ़ो 259, सिंधी छापो, सिंधी अदबी बोर्ड, हैदराबाद, साल 1976 ईस्वी। हिननि सभिनी रायनि खां बि वधीक राय संदन ख़ानदान जे हिकु फ़र्द जी आहे। आख़िरी कलोड़े हाकिम अब्दुल नबीअ जे पड़पोटे मीर मोहम्मद सन 1252 हिजरी 1836 ईस्वीअ में कंपनी सरकार खे हिकु दरख़्वास्त कई त असल में सिंध में असांजी हुकूमत हुई, जंहिं ते पोइ टालपुरनि कब्ज़ो कयो। उन करे सिंध जी हुकूमत असांखे वापसि वठी ॾिनी वञे। हिन अरीज़ी में मियां नसीर महमद खे कलोड़नि जो पहिरियों हाकिम ॼाणायो वियो आहे। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, बाक़ियात अहवाल कलोड़ा, सिफ़ो 51, कराची 1996 ईस्वी। तारीख़ी तौर ते हिन राय जी वॾी अहमियत ॾिसिजे थी। जुदा जुदा लिखंदड़नि मियां जी हुकूमत में अचण जो साल बि अलॻि अलॻि ॼाणायो आहे। गुज़िरियल बाब में असां ॾिठो त मक़ामी हाकिमनि ऐं ज़मींदारनि जे साज़िशुनि सां आख़िरकार मियां नसीर खे सन 1086 हिजरी 1675 ईस्वीअ में गिरफ़्तार करे शाही दरबार में मोकिलियो वियो। शाही कैदी कॾहिं ऐं कीअं आज़ादु थियो, उहे कहिड़ा हालात हुआ जिन में शाही मुजरिम कैद मां निकिरी सिंध जो हाकिम बणियो, अचो त सूरत हाल जो तफ़सील सां मुतालियो करियूं। हिंदुस्तान में बाबर खां वठी औरंगज़ेब 1526 ईस्वी खां 1707 ईस्वी ताईं मरकज़ी तोड़े मक़ामी तारीख़ ते नंढा वॾा 131 किताब लिखिया विया। ॾिसिजे डॉक्टर आफ़ताब असगर जो किताब तारीख़ नवीसी फ़ारसी, दर हिंदो पाकिस्तान, खाना फ़रंग जमहूरी इस्लामी ईरान, लाहौर 1985 ईस्वी। बाबर, गुलबदन बेगम ऐं जहांगीर पाण बि किताब लिखिया ऐं बरे सग़ीर ते मुस्तनद तारीख़ी मवाद छॾियो। औरंगज़ेब जे ज़माने में सिंध अंदरि कलोड़ा सरगर्म थिया। मियां शाह अली मारिजी वियो। मियां नसीर ज़मीनूं वधाए मुरीदनि ख़ादमनि जी फ़ौजी तरबियत कई। अॻिते हली मियां साहब मक़ामी हाकिमनि सां मुआरिका कया, नेठि गिरफ़्तार थी शाही मुजरिम बनियो ऐं बाद में आज़ादु थी सिंध जो हाकिम बणिजी वियो। ख़ाफ़ी ख़ान औरंगज़ेबी अहद जो मुस्तनद मौरिख़ मञियो वञे थो, लेकिन कलोड़नि ऐं ख़ासि करे मियां शाह अली ऐं मियां नसीर बाबति मुकमिल तरह ख़ामोश ॾिसिजे थो।
ख़ाफ़ी ख़ान मुंतख़िबुल बाब 2 जुल्दनि में तयारु कयो। 2 जुल्द में बाबर खां महमद शाह 932 हिजरी खां 1144 हिजरी जे दौर जो अहवालु मिले थो। औरंगज़ेब जे ज़माने बाबति संदसि लिखियल तारीख़ी वाक़िअनि खे वॾी अहमियत हासिलु आहे। किताब जा फ़ारसी, उर्दू ऐं अंग्रेज़ी एडिशन अची चुका आहिनि। उन हालत में कलोड़नि जी तारीख़ जूं मुंझियल कड़ियूं सुलझाइण लाइ इहो ई तरीक़ो बचे थो त असीं मक़ामी तारीख़ ऐं हालतुनि जे मरूज़ी तजिज़े सां के नतीजा अख़्ज़ कयूं। असां गुज़िरियल बाब जे आख़िर में औरंगज़ेब जे इब्तिदाई 18 साला हुकूमती दौर 1657 ईस्वीअ खां 1675 ईस्वीअ जो नक्शो पेश कयो आहे। शहनशाह हिंद सन 1674 ईस्वी खां 1675 ईस्वी में हसन अब्दाल ऐं पिशावर में हो। जेतोणीकि ज़ाहिर में पठाननि जी बग़ावत खे कुचलणो हो, लेकिन असुल में शहनशाह जी हिते मौजूदगी ईरान हिंद कशीदगी सबबि अहमियत रखंदड़ हुई। कंधार हमेशह मुग़लनि ऐं सफ़ियुनि में तकरारी मसइलो बनियो रहियो। शाहजहान 3 भेरा 1649 ईस्वी, 1652 ईस्वी, 1653 ईस्वी कंधार वापसि वठण लाइ फ़ौजी मुहिमूं मोकिलियूं, पर कामयाबी नसीब न थी। हिननि मुहिमुनि ते बेअंदाज़ ख़र्च थियो, जंहिं सबबि मुग़ल मईशत ते घणो दबाव पियो। श्रीवास्तवा पॉलिसीज़ ऑफ द ग्रेट मुग़ल सिफ़ो 129 लाहौर 1979 ईस्वी। इन्हनि हालतुनि में जॾहिं पिशावर में बेचैनी पखड़ी, तॾहिं औरंगज़ेब ख़ुदि सरहद पहुतो। बादशाह 1.5 साल जो अरसो हिते रहियो। नामवर जनरल फ़ौजी ऑपरेशन में सीड़ाया विया। पठाननि सां कुझु ॾियो कुझु वठो जे उसूल तहत सुलह कयो वियो, जंहिंजो असुल पस मंज़र हिंद ईरान छिकताण हुई। बादशाह 1.5 साल मरकज़ खां दूर रहियो, उन करे दखन में मराठनि सियासी उफ़क़ ते उभिरी मुग़ल बादशाह खे ललकारियो। शेवाजी शहनशाह जो लक़ब अख़्तियार कयो। औरंगज़ेब मरकज़ में पहुतो त हिन खे सिखनि जी तहरुक खां बाख़बर कयो वियो। संदसि हुकूमत ते नाए गुरु तेग बहादुर खे फांसी ॾिनी वई। उन पस मंज़र में सिख वधीक मुश्तइल थिया। 1676 ईस्वीअ में मुग़लनि बेजापुर ते नाकाम हमिलो कयो। 1677 ईस्वीअ में शेवाजी मैसूर ऐं कर्नाटक फ़तह कया। 1679 ईस्वीअ में मुग़लनि मेवाड़ ते फ़ौजी काह कई। उन साल में ई बादशाह जे हुकूमत हिंदुनि ते वरी जज़ियो लागू कयो वियो। 1679 ईस्वीअ में दुबारा मुग़लनि बेजापुर ते हमिलो कयो, पर को बि नतीजो निकिरी न सघियो। 1680 ईस्वीअ में मराठा मुग़लनि लाइ वॾो ख़तरो बणिजी उभिरिया। साॻिए साल में शेवाजी फ़ौत थियो त संदसि जाइ ते शांभोजी शहनशाह बणिजी वियो। 1681 ईस्वीअ में कामरूप मुग़ल कब्ज़े मां निकिरी वियो, जो वरी खेनि हथ न आयो। 11 जनवरी 1681 ईस्वीअ ते औरंगज़ेब अजमेर में हो, जो खेसि शहज़ादे अकबर जी बग़ावत जो इतलाउ मिलियो। उन वक़्तु बादशाह वटि मुख़्तसिर सिपाह हो, जंहिं सबबि खेसि हक़ीक़ी तरह ख़ौफ़ ऐं ख़तरो महसूसु थियो। जनवरी महीने जे आख़िरी धारे अकबर ऐं औरंगज़ेब में फ़ैसिला कुन दंगल थींदे थींदे टरी वियो। शहज़ादो अकबर हिकदमि अजमेर ते हमिलो करे हा त कामयाबी हिन खे नसीब थिए हा। अकबर मराठनि ऐं राजपूतनि जी मदद सां 11 जनवरी 1681 ईस्वीअ ते दखन पहुतो। मराठनि ऐं राजपूतनि जी बग़ावत जिथे किथे मुग़लनि जे मुख़ालिफ़नि जा हौसला बुलंद करे छॾिया। अकबर जी दखन रवानगी औरंगज़ेब ऐं संदसि पॉलिसियुनि लाइ हिकु सवाल पैदा करे छॾियो। सूरत हाल जी नज़ाकत खे ॾिसी आलमगीर 24 जून 1681 ईस्वीअ ते पंहिंजे पुट आज़म जे ज़रिए मेवाड़ जे राजपूतनि सां सुलह कयो। संगीन हालतुनि जे पेश नज़र 31 जुलाई 1681 ईस्वीअ ते शहज़ादे आज़म खे दखन तरफ़ रवानो कयो वियो। उन बाद सल्तनत जा ज़रूरी उमूर निबेरे औरंगज़ेब पाण बि 8 सेप्टेम्बर 1681 ईस्वीअ ते दखन हलियो वियो। औरंगज़ेब जे तकलीफ़ुनि हिन दौर में खयल क़दमनि लाइ ॾिसो कैम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया जुल्द 4 सिफ़ो 222 खां 259, जिते ज़िंदगीअ जा आख़िरी 26 साल ख़र्च कयाई। मियां नसीर जी गिरफ़्तारी 986 हिजरी 1675 ईस्वी खां पोइ हिंदुस्तान जी सूरत हाल उहा वञी बीठी हुई। मियां खे शाही क़ैदी तौर दरबार में या क़ैद में रहंदे 5 साल गुज़री चुका हुआ। कंधार जे क़ज़ीअ जे पस मंज़र में पठाननि सां सुलह कयो वियो। हिंदू ऐं सिख शहनशाह औरंगज़ेब खां सख़्तु नाराज़ हुआ। शहज़ादे अकबर जी बग़ावत ऐं पोइ दखन तरफ़ भाॼ सबबि मेवाड़ सां सुलह कयो वियो।
असांजो ख़्यालु आहे त बादशाह ख़ुदि दखन रवाने थियण खां अॻु सिंध जे कलोड़नि ॾांहुं बि सुलह जो हथु वधायो। ज़ाहिर आहे त उन सूरत में कुझु शर्त तय कया विया। औरंगज़ेब जीअं त मर्कज़ खां घणो परे दखन वञी रहियो हो, उन सूरत में कलोड़नि खे हुकूमत में शामिल कंदे बूलानलक जी हिफ़ाज़त ऐं सरहदी सूरत हाल खां बाख़बर रखण वारो नुक़्तो पिणु मञायो वियो। जीअं उहे शर्त पोइ मियां यार मोहम्मद सां बि लागू कया विया। तफ़सील अॻिते अचे थो। उन नुक़्ते खे साम्हूं रखंदे अंदाज़ो आहे त मियां साहब 5 साल शाही क़ैद काटण खां पोइ सन 1092 हिजरी 1681 ईस्वीअ में सिंध वापसि पहुतो। कलोड़नि जे सिंध में हुकूमत जो उहो ई आगाज़ वारो साल आहे। मीर अली शेर कान्हे जी हीअ लिखत क़बूलियत जोगी कान्हे त मियां साहब गचो अरसो जेल में रही ख़ुदि ब ख़ुदि आज़ाद थी सिंध पहुतो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 258। ग़ुलाम रसूल महर बहावलपुरी ज़रियनि जे हवाले सां लिखियो आहे त मियां साहब शाही क़ैद मां भॼी निकितो हो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 157। हिन राय में को बि वज़न कोन्हे। अलबत्ता उहो मुमकिन आहे त अमीर मोहम्मद बहादुर दाऊद पोटे जी मार्फत सुलह थियो हुजे। साॻियो किताब सिफ़ो 158। मियां नसीर मोहम्मद। मियां नसीर मोहम्मद सिंध में वॾी ताक़त, असर रसूख़ ऐं हिमत सां अॻिते वधियो। मुग़लनि सां इब्तिदा में मोरका कयाई ऐं पोइ सिंध में कुझु हिसनि जो हाकिम बणिजी वेठो। हालतुनि जे मरूज़ी तजिए खां पोइ जीअं असां मथे ज़िक्र कयो, हिन जी हुकूमत जो आगाज़ सन 1092 हिजरी 1681 ईस्वी बीहे थो। सिंध में लिखियल कुझु किताब ऐं तज़किरा बि हिन राय जी ताईद कनि था। सखर जो रहाकू ऐं सिंध जो आख़िरी मौरिख़ ख़ुदादाद ख़ान बि असांजे हिन नतीजे खे वेझो ॾिसिजे थो। हू लिखे थो त बखर ते आख़िरी नवाब मीर मोहम्मद अकरम हकीम सन 1090 हिजरी 1679 ईस्वीअ में मुक़ररु थी आयो। उन खां पोइ सिंध जे अक्सर हिसनि ते कलोड़ा क़ाबिज़ थी विया ऐं इन रीति दहलीअ जे बादशाहनि तरफ़ां हाकिमनि जो अचणु बंदि थी वियो ऐं जिते किथे कलोड़नि जे तरफ़ां हाकिम मुक़ररु थियण लॻा। लबे तारीख़ सिंध सिफ़ो 90 मुतरजम हाफ़िज़ ख़ैर मोहम्मद ओहिदी सिंधी अदबी बोर्ड 1989 ईस्वी। ख़ुदादाद लिखे थो त आख़िरी नवाब वधि में वधि बखर ते मुक़ररु थियण खां पोइ 2 साल हुकूमत करे सघंदा हुआ। इन रीति 1092 हिजरी 1681 ईस्वीअ में मीर अकरम पंहिंजो मुदो पूरो कयो ऐं पोइ ही सिलसिलो ख़तमु थी वियो। सिंध जो नामवर मुहक़िक़ डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच पिणु सिंध में कलोड़नि जे उभार ऐं हुकूमत में अचण जे ॾस में उन राय ऐं साल खे नज़दीक ॾिसिजे थो। मयन शाह इनायत जो कलाम मुक़दमू सिफ़ो 50 सिंधी अदबी बोर्ड साल 1963 ईस्वी। मीर अली शेर कान्हे हिन ॾस में लिखे थो त हाणे संदसि दौलत ऐं पीरीअ में ख़ुदा ताला खेसि ॾाढी तरक़ी बख़्शी ऐं संदसि ॾींहंनि में को बि फ़साद पैदा न थियो। हू पवरनि जी ज़मीन में अहिड़े हंधि जंहिंखे हिक पासे जबल ऐं ॿिए पासे पाणी हो, घारे नाले शहर ॿधी वेठो ऐं पंहिंजो असलूको ॻोठु हटड़ी फ़ौजी फ़क़ीर ऐं काछो इनायत शाह फ़क़ीर खे ॾिनाई। ही फ़क़ीर अॻे छड़ा हूंदा हुआ से हाणे ज़ालूं परणिजी ॿारनि बचनि वारा थिया ऐं मुल्क ऐं ज़मीन वधाइण जूं सिटूं सिटण लॻा। सेविस्तान जे मुग़लनि खां लाखाड़ जो परगणो उजारे ते हथु कयाऊं। होॾां फरीद भागत जी कोशिश सां मकन मोरी ते कब्ज़ो कयाऊं। साथ ई परगणो पिणु संदसि तसरफ़ हेठि आयो त फ़ैरोज़ वेरड़ हिकु फ़क़ीर उन ई सरज़मीन में नौशहरा नाले हिकु शहर ॿधायो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 259। मीर कान्हे जे हिन इक़्तिबास में मियां नसीर मोहम्मद तरफ़ां कलोड़नि जे क़ाइमु कयल हुकूमत जो इब्तिदाई ख़ाको मौजूदु आहे। सुलह जे मुआहिदे ज़रिए अमन जी ख़ातिरी वरिती वई। उन रीति मियां जे ख़ासि मुरीदनि शादियूं कयूं ऐं इत्मीनान सां ॿारनि बचनि वारा थी पंहिंजा घर घाट जोड़े ॻोठ राज ॿधी वेठा। मियां साहब पंहिंजे हिन टिएं ऐं आख़िरी दौर में हाकिम जी हैसियत में असुलूको माॻ हटड़ी चांडका छॾे बखर सरकार जे ॿिनि आख़िरी परगिणे टकर ॾिसजे तारीख़ मज़हरी शाहजहानी में शामिल सिंध जो इंतज़ामी नक्शो सिंधी तर्जुमो टकर परगणो पक सां जाबलू इलाइक़े ऐं काछे ते मुश्तमिल हो में अची नओं शहर आबाद कयो। उन शहर जो नालो ॻाढ़ी रखियो वियो। ही
ही शहर ॻाढ़ी वारीअ जे धड़नि ते क़ाइमु थियो, उन करे ॻाढ़ी सॾियो वियो। पहिरियों तख़्तगाह बणियो। मियाँ साहब पंहिंजे हिन इब्तिदाई दौरे हुकूमत में ही मुक़ररियूं कयूं। हटड़ी चांडका ते फौजो फ़क़ीर, काछो टकर परगणू ते इनायत शाह फ़क़ीर, सेविस्तान परगणू या सरकार मुग़लनि खां ठीके ते वरिताऊं। मकन मोरो मौजूदा मोरो फ़रीद भागत हथ कयो। फ़ैरोज़ वरड़ दरबेलो परगणू साहतीअ ते कब्ज़ो कयो ऐं उते नौशहरा नाले शहर तामीर कयो, जो हाणे नौशहरा फ़ैरोज़ सॾिजे थो। हिननि कामयाबियुनि सबबि मियाँ जी सॼी सिंध में शोहरत पकड़िजी वई। हर तरफ़ संदसि हिमत ऐं हासिलात खे सारायो वियो। मुग़लनि जे ज़वाल पज़ीर हुकूमत लाइ मुल्क में का बि अहमियत न रही हुई। उन पस मंज़र में मयन शाह इनायत नाले हिकु सिंधी शाइर, जंहिंजो तालुक़ ठटे सूबे सां हो, मियाँ नसीर जे कामयाबियुनि खे सारायो, मुग़लनि जे ख़ात्मे जी ख़्वाहिश कई ऐं कल उन्हनि खे दुआ कई। निसरियो नसीर चांडके में चंड थी, काछो कोड़ी में करे मिली वेठो मीर, दमामी जे दोस सां फिरे थो फ़क़ीर, आहे हीअ इनायत चए संदो सिंध हमीर। मयन शाह इनायत जो कलाम मुक़दमो सिफ़ो 50 डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच हिन बैत जी तशरीह कंदे मियाँ साहब जे कामयाबियुनि बाबति लिखे थो त मियाँ नसीर महमद जे औज ऐं उरूज ते संदसि हम असर शाइर ऐं मुक़्तदर शख़्सियतुनि जी ज़ुबानी ही बैत हिकु अहम तारीख़ी हैसियत रखे थो। उन वक़्तु काछे सेवण खां वठी मेहड़ तालुके ताईं जबल जे कंधीअ जे दामन वारो इलाइक़ो ते मियाँ नसीर महमद जो मुकमिल कब्ज़ो थी चुको हो ऐं लाड़काणे तरफ़ हिन हिकु मक़बूल अॻवान ऐं हाकम जी हैसियत में शोहरत हासिल कई। हू शाही दमामी ऐं नौबत सां पंहिंजे लश्कर सां मुल्क जो निज़ाम क़ाइमु करे रहियो हो ऐं ग़ालिबन शिकारपुर वारे भाङे खां अॻिते वधी ख़ुदि पाण या संदसि फ़ौजी अॻवान सिबी ऐं ढाढर ताईं वञी पहुता हुआ। मुक़दमो सिफ़ो 51 मयन शाह इनायत जो कलाम हवालो मथे ॾिनल। डॉक्टर साहब जी इन तौज़ी ऐं मयन शाह इनायत जी तारीख़ी बैत सां गॾु मीर अली शेर काने जे मथे ॾिनल इक़्तिबास मां मियाँ नसीर जी हुकूमती दायरा कार जी ख़बर पवे थी ऐं असांखे ख़बर पवे थी त मियाँ जो कब्ज़ो ऐं दाइरो किथे ऐं केसी ताईं पखिड़िजी वियो हो। डॉक्टर साहब जे इक़्तिबास मां ही बि तस्दीक थिए थी त मियाँ नसीर जी हुकूमत शाही नगारनि ऐं नौबत सां क़ाइमु थी हुई। इन तरह हर मौरिख़ मियाँ जी कामयाबी ऐं हिमत तोड़े इस्तक़लाल जी साराह कई आहे। ख़ुदादाद ख़ान बि करोड़नि जे शाही लश्कर मुरीदनि जी वॾी तादाद ऐं अक्सर कामयाबियुनि जो ज़िक्र कयो आहे। लबे तारीख़ संद सिफ़ो 136 सिंधी छापो। ताज़े दौर में जनाब GM सैद लिखे थो त सिंध अगरचे दिल्लीअ जे बादशाहनि जे कब्ज़े हेठि हुई, लेकिन मकानी अख़्तियारनि में सिंध जे ॻच भाङे ते मियाँ नसीर महमद पंहिंजी ताक़त घणी क़दुरु वधाई जा आहिस्ते आहिस्ते वधंदी रही। पैगाम लतीफ़ सिफ़ो 17-18 मुंहिंजो फ़ाज़िल दोस्त अब्दुल्ला मक्सी मरहूम मियाँ जी हिननि कामयाबियुनि खे उबूरी इनक़िलाबी हुकूमत सॾे थो। सिंध जे तारीख़ जो जदीद मुतालियो सिफ़ो 116 सिंधी का कराची 1994 ईस्वी। हक़ीक़त में उबूरी इनक़िलाबी हुकूमत वारो ख़्यालु मौजूदा आइनी ऐं क़ानूनी दौर में पैदा थियल आहे। विचें दौर में अहिड़ी राय को बि वज़न नथी रखे। ग़ुलाम रसूल महर पंहिंजे किताब में हिकु तारीख़ी ख़त ॾिनो आहे, जंहिं ज़रिए मियाँ नसीर जे इस्तक़लाल हुकूमत ऐं हैसियत तय करण में मदद मिले थी। अंदाज़ो आहे त ही ख़त मियाँ जे पारां हिकु ज़िम्मेदार आफ़ीसर खे लिखियो वियो, जंहिंमें रैयत सां कीअं पेश अचिजे ऐं ढलूं टैक्स कीअं ओगाड़ी कजनि जहिड़नि मामलनि ते हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि। लिखे थो त असीं मुस्लमानी तरीक़े ते कारबंद आहियूं। जो कुझु दिलि ते आहे उहो ज़ुबान ते आणियूं था, पंहिंजे तरफ़ खां का बि हरकत नथा कयूं। पर जेकॾहिं को ॻिचीअ में पइजी वञे थो त पोइ शहनशाह सां कयल अंजाम मूजिबि उनखे कैफ़रे किरदार ताईं पहुचाइणु लाज़िम थियो वञे। तारीख़ कलोड़ा हिसो अव्वल सिफ़ो 161। मियाँ साहब वटि इक़्तिदार ऐं अख़्तियार खे माण ऐं तोसी ॾियण लाइ हिकु पूरी इंतिज़ामी मशीनरी मौजूदु हुई। उन ॾिस में अॻिते जुदागाना ज़िक्र कयो वेंदो। मियाँ नसीर महमद 11 साल हुकुम हलाए सन 1103 हिजरी 1692 ईस्वी में वफ़ात कई। साॻियो हवालो सिफ़ो 159।
हिन खे पंहिंजे आबाद कयल मर्कज़ गाड़ी में दफ़न कयो वियो, जिते अॼु बि संदसि ठारायल मस्जिद मौजूदु आहे। हीअ मस्जिद उन वक़्तु तोड़े कुझु वक़्तु पोइ रूहानी ऐं तालीमी तरबियत जो हिकु वॾो मर्कज़ थी उभिरी। मियां दीन मोहम्मद, मियां नसीर मोहम्मद खां पोइ मियां दीन मोहम्मद नओं हुक्मरान थियो। मियां दीन मोहम्मद मियां नसीर जो वॾो पुटु हो। महर लिखे थो, मियां दीन मोहम्मद पीरी मुर्शिदीअ जे मसनद ऐं हुकूमत जे गादीअ ते वेठो। साॻियो हवालो सिफ़ो 163। मियां दीन मोहम्मद जो मर्कज़ ॻाढ़ी रहंदो आयो। हिन जे दौर में कलोड़नि पंहिंजी हुकूमत ऐं अख़्तियार खे अञा बि वुसअत ॾींदे जिदोजहद जारी रखी। उन ॾस में हमसर सिंधी शाइर मयन शाह इनायत हिन रीति शाहिदी ॾिनी आहे। कच्छ अंजारण पार कर भॼ डिॼी भर ड्राए, भेले बंदू कनसी जॾ जारो जोड़ींदाए, ओचिता इनायत चए कुॾ पीलाणी पवंदा आहे। मुक़दमू सिफ़ो 59 मयन शाह इनायत जो कलाम हवालो मथे ॾिनल। मियां साहब जी हिन हिम्मत ऐं इस्तक़लाल हिन लाइ अनेक मसइला पैदा कया ऐं भर पासे में मौजूदु कलोड़नि जी मुखालिफ़ कुवतुनि वरी कर खयूं। धुरियुनि जे विच में ज़बरदस्त मुहरका थींदा रहिया, लेकिन कामयाबी कलोड़नि खे हासिलु थींदी रही। मीर अली शेर खान हिन ॾस में असांजी रहनुमाई कई आहे। शहर फतेहपुर असल में मीर पंवर जो हो ऐं हाणे कलोड़नि जे कब्ज़े में हो। मीर उन जे हासिलात लाइ बादशाह जे हुज़ूर में दाहे वियो। मिर्ज़ा ख़ान पनीअ खे संदसि मदद में मोकिलियो वियो पर नाकाम थियो। उन बाद अमीर शेख जहान आयो। फ़ैरोज़ वेरड़ देरे तालके मां निकितो ऐं गेरेले वटि दूबदू थिया। ॿिए तरफ़ गाड़ीअ मां लश्कर पहुतो। ॿिन्ही लश्करनि अमीर सां जंग कई, जंहिंमें अमीर मारिजी वियो। बखर जे हाकिम अलहयार ख़ान भॼी जिंद छॾाई। तफ़तुल कराम मुतरजिम मखदूम अमीर अहमद सिफ़ो 260 सिंधी अदबी बोर्ड 1976 ईस्वी। अलहयार ख़ान बखर जो न पर को मक़ामी अमलदार ॾिसिजे थो। ॿियो त मीर पंवर असल में शहज़ादे मुइज़ुद्दीन वटि दाही वियो, जो मुल्तान ऐं लाहौर जो वाइसराय हो। कंबर ख़ान बिरोही ऐं कलोड़नि जे मीरानी शाह में लड़ाई थी, लेकिन बिरोही बेवस थी जान छॾाए पंवरनि मजबूर थी कलोड़नि जी इताअत कई। संदन काफ़ी इलाइक़े ते बि कलोड़नि कब्ज़ो कयो। तोहफ़तुल कराम सिंधी छापो सिफ़ो 260। सिबिया शिकारपुर जे हाकिम पनी पठाण सां बि कलोड़नि जा मुहरका जारी रहिया। शहज़ादे मुइज़ुद्दीन उहे ख़बरूं ॿुधी सिंध ते लश्कर कशीअ जो फ़ैसिलो कयो। शहज़ादो बखर पहुतो त मीर मोहम्मद कलोड़ो मियां दीन मोहम्मद जो नंढो भाउ ॿिनि वकीलनि खमण फ़क़ीर ऐं कासिम फ़क़ीर सां गॾु बखर पहुतो। सुलह सफ़ाई थी त शहज़ादो लाहौर मोटी वियो। साॻियो हवालो सिफ़ो 260 261। मक़सूदो फ़क़ीर शाह बहारे जो वॾो भाउ वॾनि जी सलाह खां सवाइ लश्कर वठी माथेले ऐं उच ताईं पहुतो। मुइज़ुद्दीन अञा रस्ते में हो। ही ख़बर ॿुधण शर्त सिंध ॾे मोटियो। मियां दीन मोहम्मद खे इतला पहुतो तॾहिं पासीरो थी वियो। शहज़ादो सेवण ऐं गाड़ी जे आस पास 6 महीननि ताईं मुल्क खे मारींदो ऐं फुरींदो रहियो। उन हालत में मियां दीन मोहम्मद सुलह करे पेश पियो, लेकिन यार मोहम्मद कलोड़े मियां दीन मोहम्मद जो विचूं भाउ नई गाज जे किनारे ते खोड़ जे मैदान ते जंग जो नगारो वॼायो। ॿिन्ही धुरियुनि में ज़बरदस्त जंग थी ऐं खून जूं नदियूं वही हलियूं। कलोड़नि जा नाम और सिपह सालार ताजो फ़क़ीर, जादो फ़क़ीर ऐं बख्तावर फ़क़ीर ओठवाल ऐं मुग़लनि जा नामवर जंगजू कज सिंह भट्टी ऐं शोरजमल अदेपुरी मारिजी विया ऐं मुग़ल खे शिकस्त आई। साॻियो हवालो सिफ़ो 261। कलोड़नि जी जिदोजहद ऐं मुहरकनि जो ही पहिरियों अहवाल आहे, जंहिंखे शाही मुग़लिया तारीख़ुनि में नुमायां जॻह ॾिनी वई आहे। काफ़ी ख़ान हिन सूरत हाल खे हेठिए सिंध में बलोचनि जी बग़ावत उनवान ॾिनो आहे। हालांकि ही हालतूं ख़ासि कलोड़नि जे हवाले सां पैदा थियल हुयूं। हिंदी मुअरिख़ लिखे थो, मुल्तान जी वाक़िए नवेस वटां दरबार में इतला पहुतो त मुल्तान जो नाज़िम शहज़ादो मुइज़ुद्दीन, जंहिंखे मरहूम जमदतुल मुल्क जे पुट हफ़ीज़ुल्लाह ख़ान जेको ठटे जो नाज़िम हो, उन जी मदद बि हासिल हुई, से बलोचनि जी बग़ावत खे कुचलण में रुधल हुआ।
जन वटि 10-12 हज़ार लश्कर हो, जंहिंमें शरारती बि हुआ ऐं लेटी कबीलो बि हो। संदन बहादुरी हदूं टपी वई हुई। कई मोहरिका थिया। शुरूअ में शहज़ादे खे नाकामियूं थियूं। मोहरिकनि में लुत्फ़ अली ख़ान, राजा सूरजमल ऐं पहाड़ ख़ान ॿियनि नामवर अमलदारनि सां मारिजी विया। ॿिए तरफ़ लेटी सरदार 1000 सवारनि समेत मारिजी वियो। शहज़ादो सुरख़ुरू थियो। एस मुइनुल हक़ खाफ़ी ख़ान हिस्ट्री ऑफ आलमगीर सिफ़ो 456 457 पाकिस्तान हिस्टोरिकल सोसाइटी कराची 1975 ईस्वी। खाफ़ी ख़ान जी उर्दू मुतरजम हिन सूरत हाल खे मुल्तान जी बग़ावत सॼो आहे ऐं पिणु कलोड़नि लाइ बसी या लबसी कबीले जो नालो लिखियो आहे। मुंतख़बुल बाब हिसा सोम सिफ़ो 409 410 मुतरजम महमूद अहमद फारूकी नफ़ीज़ एकेडमी कराची 1963 ईस्वी। सूरत हाल जी शिदत जो अंदाज़ो हिन बयान मां चङी रीति थी वञे थो। हिते जंहिं लेटे बसी ऐं लबसी कबीले जो ज़िक्र थियो आहे उहो असुल में कलोड़नि जो कबीलो हो, जो 1 सदी खां मुग़लनि सां बरसरे पैकार हो। शाही मौरख़ ही बि ग़लति लिखियो आहे त लेटी सरदार मक़ामी मोहरिकनि में मारिजी वियो। मियां दीन मोहम्मद अॻु में ई शाही कैंप में मौजूदु हो। शाहनवाज़ ख़ान लिखियो आहे त मियां दीन मोहम्मद खे शहज़ादे क़ुरान मजीद विच में आणे पाण वटि घुरायो हो। माहिरुल उमरा जुल्द अवल सिफ़ो 813 मुतरजम मोहम्मद अयूब कादरी मरकज़ी उर्दू बोर्ड लाहौर 1968 ईस्वी। सूरत हाल जी संगीनी खे ॾिसी शहज़ादो मियां दीन मोहम्मद खे वठी मुल्तान रवानो थी वियो। मुग़ल लश्कर खे बाग़ियुनि जे ख़ात्मे लाइ सिंध में रहायो वियो। मियां दीन मोहम्मद खे मुल्तान में फांसी ॾिनी वई। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 261 262 खेसि वालिद वांगुरु गाड़ीअ में दफ़न कयो वियो। हीउ वाक़ियो 1111 हिजरी 1700 ईस्वीअ में थी गुज़रियो। तारीख़ कलोड़ा हिसो पहिरियों सिफ़ो 170। मियां दीन मोहम्मद सिर्फ़ 8 साल मनसब ते रहियो। हीउ समूरो अरसो मक़ामी ज़मींदारनि ऐं भरपासे जे जागीरदारनि सां मोह ॾींदे गुज़री वियो। शहज़ादो मुइज़ुद्दीन सिंध खे छिकत आणण खां अॻु गाड़ी खे बि ताराज कराए वियो, जो मियां नसीर मोहम्मद वांगुरु दीन मोहम्मद जो पिणु तख़्तगाह रहियो हो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 261। मियां दीन मोहम्मद ख़िलाफ़ पनी पठाणनि सिबी जा हाकिम घणो महाज़ खड़ो कयो। हिक मौक़े ते हिक शाही अमलदार बख्तावर ख़ान हाकिम सिबी जे चुर्च ते मियां दीन मोहम्मद खे ख़त लिखी तंबीह कई त अव्हां जे अमलदार मीरण फ़क़ीर बख्तावर ख़ान जे हदुनि में क़िलो जोड़ायो आहे, हिन खे मन कई वञे। ॿी सूरत में बख्तावर ख़ान शाही मुलाज़िम आहे ऐं असां ते हिन जी मदद लाज़मी थी पवंदी। तारीख़ कलोड़ा हिसो अवल सिफ़ो 172 खां 174 सिंधी छापो।